जी दोस्तों, कराची जे मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटीज़ में दाख़िलाऊं शुरू थी वियूं आहिनि, जंहिंमें डाउ यूनिवर्सिटी थी वई, उन सां गॾोगॾु जिनाह सिंध मेडिकल यूनिवर्सिटी थी वई, सही आहे, सिंध मदरसतुल इस्लाम यूनिवर्सिटी थी वई। इन तक़रीबन 21 डिपार्टमेंटनि में बैचलर जी दाख़िला हले पई। डाउ यूनिवर्सिटी में नर्सिंग जी दाख़िला हले पई, BS बायोटेक्नोलॉजी दाख़िला आहे, BBA MBA, उन खां अलावा डी फार्मेसी में दाख़िला हले पई, DPT में हले पई। इन्हनि जो मुख़्तलिफ़ लास्ट डेट्स आहिनि। त सिंधी कल्चर डे मल्हाइण सां गॾोगॾु महिरबानी करे तइलीम ते बि थोरो घणो फोकस कयो वञे, ऐं जेके नौजवान कराची में रहनि था उन्हनि लाइ त ख़ासि मैसेज आहे त पंहिंजो दाख़िलाउनि जे लाइ कोशिशि कयो, ऐं हिननि में सिंध जो डोमिसाइल लाज़मी आहे, ऐं किथे किथे 50% मार्क्स हुजणु खपनि, ऐं किथे किथे 60% मार्क्स हुजणु खपनि। त पंहिंजी तयारी करियो, जेको कुझु करिणो आहे तव्हांखे करिणो आहे। हिननि जी वेबसाइट्स आहिनि डाउ यूनिवर्सिटी जी www.duhs.edu.pk। उन खां अलावा तव्हां सिंध मदरसतुल इस्लाम जी यूनिवर्सिटी जी वेबसाइट खोलियो, कराची यूनिवर्सिटी में बि दाख़िला हले। महिरबानी करे एजुकेशन ते फोकस कयो ऐं पंहिंजी सिंध संवारियो, पाकिस्तान खे संवारियो, ऐं सिंधी कल्चर डे वारी जेका हीअ अख़बार आहे लाज़मी तव्हां वठो, 4 डिसंबर वारी। हिन में काफ़ी सारियूं दाख़िलाऊं आहिनि। वॾियूं महिरबानियूं तव्हांजूं, ऐं सभिनी खे कल्चर डे मुबारक हुजे।